हुसैनी अदबी मेलो अॼु शुरू थी चुको आहे। हिन मेले में असांजा जेके डिफरेंट सेशन्स आहिनि जिन में वुमेन हरासमेंट जे हवाले सां सेशन असां वटि ऐं यूनिवर्सिटी में तनक़ीदी शौर्य हवाले सां सेशन आहिनि, ॿोॾियूं इंजीनियरिंग जो नतीजो आहिनि या कुदरती तौर आहिनि, आफ़तूं आहिनि, इन ते असांजो सेशन आहे। ख़ुदकशियुनि जे हवाले सां असांजो सेशन आहे ऐं जो अदबी तनक़ीद वारा सेशन आहे ऐं महफ़िल मौसीक़ी आहे, किताबी मेलो आहे। जेके डिफरेंट फील्ड्स में जेके माण्हू को किरदारु अदा करे चुका आहिनि उन्हनि खे एवार्ड्स ॾिना वेंदा। हिन फेस्टिवल में आया आहियूं, पोएं साल बि आयासीं, हिन साल बि आया आहियूं ऐं इलाही ख़ुशी थिए थी पई। हिकु वॾी तादाद आहे नौजवान जी ऐं फैमिलीज़ जी ऐं हमेशह सुठो लॻंदो आहे इल्म में अदबी फेस्टिवल में अचणु। ऐं जेको हीउ मेलो आहे इहो जेको सो माना हिन में हिते ॾिसो त अदबी किताबनि जी महफ़िल बि आहे, अंदरि जेके से माना मुख़्तलिफ़ सेशन बि अंदरि साईं गमना हुसैनी जे हवाले सां तव्हां सम्झा थो त हीअ मेले में जेको सो माण्हुनि खे नौजवान खे अपॉर्चुनिटी मिलंदियूं ऐं डिजिटल दौर में त हूअ दुनिया सां हमायंग थींदो ऐं गॾोगॾु जेके सेशन थींदा ऐं उहो वॾा इंफॉर्मेटिव आहिनि। उन जेकॾहिं उन मां जेके माण्हुनि खे नॉलेज मिलंदी या दुनिया लेवल ते माण्हू ॿुधंदा त उन्हनि खे बि ॼाण मिलंदी। महिरबानी। ग़ुलाम रसूल गमनाक हुसैनीअ जो मेलो आहे जेको संदसि फर्ज़ंद सैयद इमदाद शाह जाफ़री लॻाए रहियो आहे। साईं गमनाक सैदाबाद तालके जो तमामु अहम शाइर आहे ऐं संदसि पाण काफ़ीअ जो वॾो शाइर आहे। काफ़ीअ जा 3 वॾा शाइर असांजे सैदाबाद वारे ऐं मटियारी तालके में थी गुज़रिया आहिनि। साईं एजाज़ शाह शिराज़ी, अमन शाह लकियारी, नूर मोहम्मद शाह नूर। ही अमन शाह लकियारीअ जो शागिर्दु हो ऐं उनखे पंहिंजो मुर्शिद सम्झंदो हो। 37 साल हुनजे ख़िदमत में गुज़ारे। हिकु उस्ताद जी हैसियत में 31 साल हुन ख़िदमत कई ऐं केतिरा शागिर्द पैदा कया जिन खे शाह लतीफ़ जो हुन फ़िक्र ॾिनो। ऐं साईंअ जा 3 किताब शाइरीअ जा छपियल आहिनि, वहदत मींहं नियाण, मजाज़ा मथे ऐं इश्क सारो अजाइबात। ऐं संदसि शाइरीअ में ग़ज़ल, नज़्म ऐं काफ़ी आहे ऐं काफ़ीअ जो तमामु ख़ूबसूरत शाइर हो। ऐं सम्झा हीउ जेको चोथों गमनाक मेलो आहे उहो वधीक अवामी कयो वियो आहे। उनखां 2 मेला अॻु संदसि ॻोठ में मल्हायो विया, हिकिड़ो ग्लोबल विलेज में गुज़िरियल साल मल्हायो वियो। हीउ चोथों मेलो आहे जेको हिते मल्हाइजे पियो। ऐं सम्झां थो त गमनाक हुसैनीअ जहिड़नि शाइरनि जो पैगाम आम कबो त हीअ इंतिहा पसंदियूं ऐं जेके आहिनि से ख़तमु थी वेंदियूं। जो अहम मेलो आहे जंहिंमें जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे किताबनि जा स्टॉल लॻियल आहिनि। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ सेशन्स आहिनि, अदबी, इल्मी, अकेडमिक। मुंहिंजे ख़्याल में त हीउ बहितर हिकिड़ो अमल आहे जंहिंमें जेको आहे मुकालमे जी रवायत, ॻाल्हि ॿोल जी रवायत ऐं मुख़्तलिफ़ अदबी मौज़ूअनि ते, इल्मी मौज़ूअनि ते, शाइरी ते, क्लासिकल शाइरी ते, जदीद शाइरी ते मौज़ू रखिया विया आहिनि, तालीम ते मौज़ू रखिया विया आहिनि, जंहिंमें ख़ासि तरह जेके पाकिस्तान लेवल जा स्कॉलर्स आहिनि उहे बि हिन प्रोग्राम में आया आहिनि। त हीउ प्रोग्राम हिकिड़ो वसी पंहिंजी हुन वुसअत में काफ़ी अॻे खां वधीक वसी प्रोग्राम आहे मुंहिंजे ख़्याल में। इन सां जेको आहे हिकिड़ो सुठो कल्चरल एक्टिविज़म बि थिए थी ऐं हिकिड़ी सुजागी बि थिए थी, माण्हू में जागृता बि पैदा थिए थी ऐं गुफ़्तगू बि थिए थी। तमामु सुठो अमल आहे। सूफ़ी शाइर सैयद ग़ुलाम रसूल शाह गमनाक पंहिंजे हद जो तमामु वॾो शाइर हो। हुन जो पैगाम माणपे जो हुयो, इंसान दोस्ती जो हुयो, तसवुफ़ जो हुयो। त प्यार, मोहब्बत, अमन ऐं आसी जो पैगाम ॾींदड़ हिकिड़ो अहिड़ो शाइर जंहिं समूरी ज़िंदगी इल्म जी तरवीज में गुज़ारी। हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया। हू सैयद हूंदे हुन पंहिंजा मुरीद पैदा कोन कया, हुन शागिर्द पैदा कया। इहा ई साईं जी ख़ूबी आहे। अॼु हुनजे नाले ते बहितरीनु मेलो आहे, असांखे ॾाढी ख़ुशी। नी फाउंडेशन जो चोथों मेलो हिते हैदराबाद सिंध म्यूज़ियम में मुनक़िद थी रहियो आहे। ऐं जीअं त अहिड़े क़िस्म जा मेला सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जे अदब, सिंध जे तसवुफ़, सिंध जे अमन जे पैगाम ऐं भाईचारे जे पैगाम, मज़हबी हमआहंगीअ जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो किरदारु अदा कनि था। ऐं मां सम्झां थो साईं गमनाक हुसैनी फाउंडेशन जो हीउ मेलो उन ई अमन ऐं मज़हबी भाईवारी हमप्यारी जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे। ऐं यकीननि जेतिरा बि सिंध जा हिते माण्हू ईंदा उते हिते दानिश्वर, सूफ़ी, शाइर, रागी इन ई पैगाम खे हिते आम कंदा त सिंध हिकु अमन जी धरती आहे ऐं सिंध अमन सां ई काइनात खे दिलियूं खटींदी, काइनात जूं ऐं हिन दुनिया जूं। त हीउ मेलो गमनाक हुसैनी सैयद ग़ुलाम रसूल शाह जी यादि में चोथों दफ़ो
हिन दफ़ो मुनक़िद थी रहियो आहे त असां सम्झूं था त सिंध जी तहज़ीब ऐं सिंध जो तमदन वरी हिकु दफ़ो वधीक ताक़तवर अंदाज़ सां पंहिंजे अमन जो पैगाम खणी अॻिते वधंदो ऐं अहिड़ा मेला सिंध जे लाइ तमामु अहम आहिनि ऐं सिंधी माण्हू जे मज़ाज वटा आहिनि। महिरबानी। जेको हीउ मेलो अॼु हिते सजायो वियो आहे इहो सभिनी दोस्तनि खे जस हुजे ऐं हिन में हिकिड़ी ॿ शइ जेका आहे उहा मुनफ़रद बि आहे उहा इहा आहे त हिन में जेका चूंड कई वई आहे जेके मौज़ू आहिनि उहे असांजे सिंध जा जेके ॿरंदड़ मसइला आहिनि उन्हनि ते आहिनि ऐं ॿियो इहो आहे त हिन प्रोग्राम में जेको 2 ॾींहंनि जो आहे उन में मुख़्तलिफ़ जेके बि आहिनि सेशन आहिनि या जेके बि माण्हू ॻाल्हाईंदा त उहे सभई जेके मौज़ू अचनि था जेके जिन खे असां हींअर मुंहुं ॾियूं पिया ऐं ख़ासि करे सिंध जेका मुंहुं ॾिए पई त उन ई ते इहे उहो जेके टिका टिप्पणी थींदी आहे ॻाल्हियूं ॻाल्हाईंदा या यूथ इहे जेके आहिनि असांजे नौजवाननि खे असां सभिनी जे लाइ जेको अदाई मेलो तमामु हिकिड़े सुठे वक़्त ते थिए पियो ऐं साईं गमनाक हुसैनी साहिबु जेके आहिनि सो तमामु हिकु वॾा अदीब हुजण सां गॾोगॾु उस्ताद हुया। हुन पंहिंजा तमामु घणा शागिर्द ठाहिया ऐं हीउ जेको आहे रोशन ख़्याल माण्हुनि जो मेलो आहे ऐं हिन में सिंध जा जेके ॿरंदड़ इश्यूज़ आहिनि उन ते सेशन्स थींदा ऐं इनशाला उन ते माण्हुनि खे लाभ मिलंदी। थैंक यू।